सिंधी अदबी संगत शाखा नौशर अफरोज़ असां जॉइन कई मेंबरशिप तक़रीबन 2002 में। उन खां पोइ पहिरियां बि सिंधी अदबी संगत शाखा नौशर अफरोज़ हिते खुलियल हुई, पर उनजो कमु ठिप हुयो। 2002 खां जीअं असां शुरूआति कई, पहिरीं शुरूआति असांजी इहा त असां दादा गोबंद माली जो हिते ॾियारो रखियो, जेको वॾे पैमाने ते हुयो। दादा गोबंद माली माली खां अलावा हिते ॿोली कॉन्फ्रेंसूं, पाणी कॉन्फ्रेंसूं सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां काफ़ी अहिड़ा प्रोग्राम असां कया जेके तमामु शानदार रहिया ऐं हिन वक़्तु बि सिंधी अदबी संगत में असां कमु कंदा पिया अचूं ऐं शानदार कमु करण जे लाइ हींअर पाण पतोड़ियूं पिया। उनखां पोइ नारायण शाम जो असां हेॾो सारो प्रोग्राम रखियो जॾहिं दीवाननि जो वफ़द आयो, 42 ॼणनि जो वफ़द आयो अदीबनि जो हिंदुस्तान खां। उहा असां नारायण शाम कॉन्फ्रेंस नारायण शाम जे आगंद ते रखी, जेका ॾाढी ख़ूबसूरत ऐं सुठे नमूने सां उन जा प्रोग्राम बि थियो हो ऐं उहे रिसाला वग़ैरह असां छपराया हिकिड़ो सिंध समाचार जे नाले सां, जेको नारायण शाम नंबर बांधोसीं। उहो बि सिंधी अदबी संगत शाख नौशर अफरोज़ जी कावश हुई। तव्हां जी महिरबानी।